नहीं तकलीफ जिक्र इलासी है तब दो पहले और वाली थी ये पी तो भले हला चला सलाम ता बीठा हूं तकलीफ ता न साईं में तकलीफ है असां जे नक्शबंदी सिलसिले में अवांखे या मालूमात हूंदी असां वटि जेको ज़िक्र जो वज़ीफ़ो आहे उहो क़ल्बी ज़िक्र आहे यानी दिल जो ख़्याल इंसान कई तरह जा ख़्याल अचनि था वेठे वेठे हींअर तव्हां सां मां ॻाल्हायां थो मुमकिन आहे कंहिं दिल जो ख़्याल कंहिं ॿिए पासे हुजे उन ख़्याल खे अल्लाह जे इस्म जे ख़्याल में कन्वर्ट करिणो आहे माना उन ख़्याल खे इन ख़्याल में आणिणो आहे त इहो आहे जेका दिलि जी धड़कन जीअं का ॻाल्हि यादि अचे ऐं चवंदो आहे माण्हू त यार मूंखे यादि ॾियारजांइ मथां विसरी वञे त हर वक़्तु दिलि खे इहा शइ यादि ॾियाराइणी आहे त दिलि तोखे अल्लाह जे इस्म सां पंहिंजे पाण खे जाॻाइणो आहे सुजाॻ करिणो आहे लताइफ़ क़ल्बी मां मुर्शिद करीम में फरमाईंदा आहिनि नक्शबंदी सिलसिले में त जॾहिं इहो ख़्याल जो ज़िक्र पको थी वेंदो यानी पको थींदो पको थियण में तक़रीबन पंहिंजी महिनत दरकार ईअं कोन पको थींदो ज़िक्र तव्हां वरितो ख़्यालु पचायो न भले 50 साल गुज़री कोन पको थींदो पोइ चवे त मां ज़िक्र वठी ॾाढी रखंदुसि निमाज़ पढ़ंदुसि ज़िक्र पको थींदो कोन थींदो ज़िक्र जुदा पको थींदो पंहिंजी महिनत निमाज़ रोज़ो हज ज़कात ख़ैरात दीगर नेकी जा कम इहे पंहिंजी ज़िंदगी सुधारण लाइ अल्लाह जी रज़ा लाइ करणा पर दिलि ज़ाकिर थींदे जॾहिं ख़्यालु पको हुजे उथंदे वेहंदे खाईंदे पीअंदे कचहरी हुजे महफ़िल हुजे अकेला हुजो सुतल हुजो जाॻंदा हुजो लेटिया पिया हुजो निंड न आहे जेसिताईं होश वास बरक़रार आहे दिलि जी धड़कन ते तवजह करे इहो ख़्यालु करिणो आहे त मुंहिंजी दिलि ॿोले रही आहे अल्लाह 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 ॿोलण मां मुराद इहा आहे त इंसान पखीअ जे ॿोलीअ जे तवजह थींदो आहे त ख़बर पवंदी आहे त ॿेड़ो थो ॿोले कोयल थी ॿोले झिरकी जी चूंटियूं आहे या तोते जी ॻाल्हि आहे त दिलि जी जेका आहे ॿोली आहे उहा उनजी धड़कन मां पहुची आहे या धड़कन ॿोली आहे ऐं या धड़कन ॿोले रही आहे अल्लाह अल्लाह इहो ख़्यालु अव्हांखे पचाइणो इन जे लाइ वुज़ू बि शर्त कोन्हे अगरि कंहिंखे गुस्ल वाजिबु आहे न मिसाल को शादी शुदा आहे गुस्ल वाजिबु थी वियो या हूअं ई नौजवान आहे एतलाम थी वियो गुस्ल वाजिबु आहे तव्हां चयो गुस्ल वाजिबु आहे मां नापाक जिस्म मां कीअं ज़िक्र कयां ज़िक्र क़ल्बीअ लाइ इन जो हुजणु बि ज़रूरी न आहे भले जुनूबी हालत में हुजे दिलि पाक आहे दिलि जो तवजह ख़्यालु हर वक़्तु रहे गाह पिया कयो दुकान ते पिया वञो तव्हां मोटरसाइकिल ते हो सफ़र में वञो पिया बाज़ार में का शइ वठणु वञो पिया कुझु कयो पिया जेको कमु तव्हां कयो था उहो कमु कंदा रहो पर तव्हांजी दिलि जो ख़्यालु छो त हुन में कई ख़्याल ईंदा को माण्हू मिलंदो को माण्हू ॻाल्हाईंदो को ॻाल्हि पुछंदो घर ईंदो हज़ारे क़िस्म जूं ॻाल्हियूं थींदियूं बार बार ख़्यालु मटिबो इब्तिदा में फ़क़ीर खे ज़ाकिर खे ख़्यालु जेको मटिजे थो उनखे ठीकु करण जे लाइ ख़्यालु ग़ालिबु करिणो हूंदो आहे यानी मिसाल जे तौर ते तव्हांखे हिकिड़ो कमु करिणो आहे कंहिंखां पैसा वठणा आहिनि या तव्हांखे कंहिंसां फ़ोन ते ॻाल्हाइणो आहे ज़रूरी डिलीवरी करणी आहे हाणे तव्हांखे फ़िकिर हुजणु खपे त वाह मूंखे फलाणे टाइम सां ॻाल्हाइणो आहे त पोइ हमला न मिलंदो हाणे तव्हां ॿिया बि कमु कंदो पर तव्हांजी दिलि जे अंदरि उहा ॻाल्हि हूंदी चवंदो हिन मां फारिग थी मूंखे हू कमु करिणो आहे हिन मां फारिग थी अदा थोरो मां वांदो कोन आहे कॾहिं कॾहिं माण्हू ईअं बि कंदो हीउ ख़्याल जो ज़िक्र आहे इन ख़्याल खे हर वक़्तु इलाह मुराक़बे जी ज़रूरत कान्हे हिकु दफ़ो मुराक़बो कबो न जीअं मस्जिद ते फ़क़ीर मुराक़बो कंदा आहिनि तस्बीह विझाईंदा आहिनि इहो बुज़ुर्गनि जो हिकिड़ो तरीक़ो आहे इज्तिमाही तौर ते ज़िक्र लतीफ़नि खे जारी करण जे लाइ पर क़ल्बी ज़िक्र जे लाइ तहे लतीफ़ जे लाइ मुराक़बे जी ज़रूरत बि कान्हे ख़्याल जी ज़रूरत आहे इन जे लाइ दिलि जी ॾाढी ज़रूरत कान्हे
इन जे लाइ वुज़ू जी ज़रूरत बि कान्हे। ट्रैक्टर हलाइण वारो ट्रैक्टर हलाए, गॾह गाॾी हलाइण वारो गॾह गाॾियूं हलाए, पर जॾहिं दिलि इन जे दिलि जो ख़्यालु पको थी वेंदो, पके थियण जा कुझु असरात ज़ाहिर थींदा। बीमारी जॾहिं पकी थींदी आहे त ज़ाहिरा कमज़ोरी लाह थींदी आहे, सिहत पकी थींदी आहे त उनजा असरात ज़ाहिर थींदा, जिस्म में चुस्ती ईंदी, ताक़त ईंदी। दिलि जॾहिं ज़ाकिर थींदी उन जा असरात ज़ाहिर थींदा। असरात कहिड़ा ज़ाहिर थींदा? 3 असर ज़ाहिर थींदा। असांजा पीरानी किले इतबार फरमाईंदा 3 असर ज़ाहिर थींदा। 3 असर। पहिरियों असर ज़ाहिर थींदो उनखे कूड़ ॻाल्हाईंदे शर्म थींदी। पहिरियों असर ॻाल्हाईंदो पियो, वणंदो कोन, बसि अञा उनखे थींदो त कमु त हलाइणो आहे बाबा, ही कमु नथो हले। कूड़ ॻाल्हाईंदो पियो, यादि रखो, हिकु दफ़ो ॻाल्हाईंदो, पर उनखे शर्म थींदी। एतिरो शर्म थींदो जीअं ख़्यालु पचंदो वेंदो, ज़िक्र पको थींदो वेंदो। हिकु ॾींहुं कूड़ ॻाल्हाइण हुन जे लाइ ईअं हूंदो जीअं भरी बाज़ार में पंहिंजी सलवार लाहिण। सम्झो था? उहो अकुलमंद भरी बाज़ार में पंहिंजी सलवार लाहींदो? हिकु ॾींहुं इहो कूड़ उनखे एॾो बुरो लॻो, उहो चवंदो यार हाणे ॻाल्हि आहे मूंखां कमज़ोर आहे, पाण इहो कमु न कंदासीं। कूड़ पाण खां कोन पुॼंदो। हिकिड़ो असर ज़ाहिर थींदो। ॿियो असर, जॾहिं कंहिं सां मिलंदो, दोस्त सां, मिट सां, माइट सां, त उनजी दिलि में रग़बत पैदा थींदी त यार इहा ॻाल्हि हिनखे ॿुधाए। ॿियो असर हिनजो इहो ज़ाहिर थींदो। यादि कजो मुंहिंजो 2 ॻाल्हियूं। माना पोइ जॾहिं कंहिं सां मिलंदो न, फौरन बसि इहो फिक्र हिनखे चवां तूं हीअं कर। जीअं माण्हू फ़ाइदो मिलंदो आहे कंहिंखे त ॿिए खे न ॿुधाए, पंहिंजे पुट खे त ॿुधाईंदो आहे न, बाबा मूंखे हितां फ़ाइदो मिलियो, हाणे ॻाल्हि इहा आहे त इहो राज़ तोखे ॿुधाए थो वञा, हाणे हीअ कमु तूं कजांइ, हीअं त हीअं करिणो अथई। पोइ जॾहिं मुस्लमान उन मक़ाम ते पहुचंदो त उनखे सभई ॿिया मुस्लमान ईअं अज़ीज़, ईअं प्यारा नज़र ईंदा, चवंदा यार हे वीचारो खां पियो वञे जहन्नम वारे पासे, अलाह खां परे पियो वञे, ऐं हिनखे भाकुर पाए वञे, ज़ोरीअ विच में विझां थो, हे वठे न वठे, हिनखे ज़िक्र ॾियणो आहे, ॿुधाइणो आहे। उहो ॻाल्हि कंदो पंहिंजे पीर जी। छा कंदो? मसल छा कंदो? ॿियो वीचारा पढ़ियल लिखियल कोन, कहिड़ियूं क़ुर जूं आयतूं पढ़ंदो, कहिड़ा बेत पढ़ंदो, कहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधंदो, पर चङियूं मिठियूं ॻाल्हियूं उनजी ज़बान ते अची वेंदियूं, अलाह जो ख़ौफ़ कयो, अलाह जो कर, हीअं कर, तुंहिंजा ग़म लही वेंदा रम। टियों असर ज़ाहिर थींदो। टियों असर, अहम असर, टियों असर जेको अहम असर थींदो, यादि करे छॾियो मुंहिंजी ॻाल्हि आहे। टियों असर ज़िक्र क़ल्बी जे पुख़्ते हुजण जो इहो थींदो त उनजे दिलि मां ग़म, उनजे दिलि मां मलाल, उनजे दिलि मां मायूसी ख़तमु। सुभान अल्लाह। वॾी मुसीबत आहे न, ग़म इंसान खे लांझो करे छॾींदो आहे। हाणे तव्हां अंदाज़ लॻाए अलाह जे शुक्र ऐं उनजे करम ऐं मुस्लिम जी महिरबानी जी असर जी ॻाल्हि थो कयां त मां बीमार जेतिरो आहियां जेको मुंहिंजूं टेस्टूं को ॾिसे न फिज़िशियन त हींअर ई तव्हां एडमिट थियो, पर मूंखे ग़म कोन्हे, मूंखे ग़म कोन्हे, मलाल कोन्हे, यार हे न थियो हो न थियो, भला मां जियो छा, जीअं अञा त जियो ई कोन आहियां, अञा मुंहिंजी उमिरि हेतिरी आहे, अञा हीअं आहे, अञा हूअं आहे, अञा मां हे कोन कयो आहे, इहो मलाल कोन्हे, इहो मलाल न थींदो, मायूस न थींदो। कुझु बि थी वञे, भले बदन मां साह एतिरो निकिरी वञे, जिस्म मां जान मां एतिरी थकावट, एतिरी ॻाल्हि थिए जो हथु चयो न करे खणी पंहिंजो हथु हीअं कुर्सीअ खां हेठि न रखाए सघे, पर मायूसी कान थींदी, ईमान जी कुवत हुनखे एतिरी हूंदी, चवंदो त हींअर मां 10 मुड़ुसनि खे किराए सघां। इहे आहिनि इन पहिरें लतीफ़े जे पुख़्ते हुजण जा असरात। हाणे इहे 3 नेमतूं साईं फरमाईंदा न त वॾी नेमत अथव बाबा, ऐं जेके नेमतूं आहिनि, इहे 3 वॾियूं नेमतूं, इन्हनि जे लाइ त माण्हू दुनिया में पतो ॾिए थो।
जी जी इन लाइ त माण्हू परेशान या मां हाँ परेशान साईं न थियां बिल्कुल बिल्कुल यार ही इन लाइ कयां त ज़ुबान परेशान न अचे बनी ॿारो हिम्मत सभु कुझु इन लाइ थो करे यार मूंखे ज़ुबान दर्द गम न अचे परेशान अचे जी ज़िक्र पको थींदो ख़्यालु पको थींदो इहे टे नेमतूं कूल ईअं हुनखे लॻंदो कूल ॻाल्हाईंदे हुनखे शर्म थींदो उहो एतिरो शर्म थींदो जो अॻिते हली उहो ख़्यालु पको थी वेंदो ईअं ॼण पंहिंजी ओघड़ माण्हुनि जे साम्हूं ज़ाहिर करणु जी जी ईअं को अकुलमंद करे कोन सघंदो कूड़ मां जान छुटी ऐं तव्हां ख़बर आहे मुंहिंजे आका फरमाए त कूड़ जेको आहे सो उम्मुल ख़वाइस आहे यानी तमामु गुनाहनि जी माउ जेका आहे सो कूड़ आहे कूड़ मां जान छुटी ऑटोमेटिकली 90% गुनाह विया जी सुभान अल्लाह सम्झो था या न जी साईं जी कूड़ मां जान छुटी 90% हाणे जेके कूड़ खां नफ़रत थी वञे उहो किॾांहुं वेंदो जिॾां वेंदो कदम खणी साह हलंदो न मूंखां केरु पुछे त काॾे विए जी साईं मस्जिद वियो हुउसि या कंहिं ॿिए कम सां वियो हुनखे ख़्यालु थींदो हिकिड़ो असरु इहो ज़ाहिर थींदो ॿियो तव्हांखे मर्ज़ कयो त हुन मां दिलि मां उहो मलाल ग़म ख़तमु थी वेंदो मायूसी ख़तमु थी वेंदी इहे जेके नेमतूं आहिनि इहे इन ज़िक्र क़ल्बीअ जे फ़ाइदे में उहो ॾाढी रखे शर्त कोन्हे यादि रखो मां तव्हांखे हिकु दीनी शरई हैसियत सां हिकु ज़िमेदारी सां अर्ज़ु थो करे वञा हिन ॻाल्हि खे मथां को ॿियो रंग ॾिए त तव्हां नौजवान मां ॿुधायां थो ॾाढी दीन जो आख़िरी सुन्नत जो आख़िरी ताल्लुक़ इब्तिदा इश्क ॾाढी कोन्हे ॾाढी हुजे ॾाढीअ जो पिरकार न हुजे ॾाढी खे गजाए ॾाढी मशूक जी महबूब जी तस्वीर अपनाइणी आहे उनजी सूरत सां पंहिंजी सूरत मिलाइणी आहे इहो इश्क जो इंतिहा मुंतहा कमाल आहे अव्वला अख़लाक पोइ जॾहिं कूड़ खां परहेज़ थी वई दुनिया जा दर्द ग़म निकिरी विया दिलि में आसूदगी अची वई मायूसी सम्झ में अचे थी सघनि पोइ जॾहिं इहो ॾाढ़ी रखंदो न पोइ इन जी ॾाढ़ी हज़ारनि जे लाइ नूर बणिजी वेंदी न त इहा ॾाढ़ी जेको बेग़ैर अमलनि जे बेग़ैर पुख़्तनि जे कमु चवंदो हे ॾिसो ॾाढ़ी रखंदो हाल पोइ रहंदो ख़्वारी हूंदी ॿियनि जे लाइ आर बणिजी वेंदो त इन करे अलाह जा वलीअ तबलीग तरग़ीब अव्वल कंदा आहिनि ज़िक्र जी ऐं ज़िक्र पुख़्ता कीअं थिए ख़्यालु पुख़्ता कीअं थिए उहा तसव्वुर मुर्शिद आहे तसव्वुर मुर्शिद हाणे तसव्वुर मुर्शिद जो हिकिड़ो तरीक़ो इहो आहे त या त मुर्शिद जी दरबार अॻी माण्हू छा कंदा वञी रहंदा जी जी अलाह वारनि जी दरबार ते वञी रहंदा हाणे इहो टाइम कोन्हे कंहिं वटि बि कोन्हे हाणे इहो तरीक़ो कार दुनिया में बदिलजी वियो आहे टाइम कोन्हे पर हुनजे लाइ वसाइल ॿिया आया तव्हांजी मोबाइल आहे तव्हांजी मोबाइल में पंहिंजे मुर्शिदनि जी तस्वीर हुजे मुर्शिदनि जी मंक़बत हुजे नात हुजे उन्हनि जो ज़िक्र ख़ैर हुजे अहिड़ा दोस्त हुजनि जो उन्हनि सां गॾु वेही वेहो त उहा कचहरी हुजे इन सां मुर्शिद जो तसव्वुर क़ाइमु थींदो जीअं मुर्शिद जो तसव्वुर क़ाइमु थींदो रहंदो तीअं दिलि जो ख़्यालु पको पुख़्तो थींदो रहंदो मुर्शिद जी तस्वीर अखियुनि में वेही वई दुनिया जी का बि ताक़त तव्हां खां ख़ुदा जो इस्म नथी भुलाए इन करे मुर्शिद जी मोहबत अव्वल ज़रूरी आहे ऐं मोहबत मुर्शिद जी कीअं पैदा थींदी भई अहिड़ी मोहबत कीअं पैदा थींदी हर दीनदार सां हर मुस्लमान मोहबत कंदो आहे माण्हू सम्झा को अहिड़ो मोमिन माण्हू हुजे जेको चङी माण्हूअ खे ॾाड़ीअ वारे खे पटके वारे खे बुरो सम्झंदो ॾिसंदो खणी कांइ केॾो बि चोर डाकू धाड़ेल केॾो बि हुजे पर ॾिसंदो के ॾाड़ीअ वारे खे चवंदो कुझु न कुझु हया कंदो यार मां बुरो हा हे त चङो आहे यानी बुरो केरु कोन भाईंदो आहे पर मोहबत ॿी शइ आहे मोहबत मुर्शिद सां कीअं थींदी कीअं मोहबत वधे मुर्शिद सां कीअं मुर्शिद यादि रहे कीअं मोहबत रहंदी मुंहिंजो तरीक़ेकार इहो आहे न मुर्शिद जी मोहबत थींदी उन जे ज़िक्र मन अहब शयन अक्सर ज़िक्र हू मुंहिंजे आका फरमायो जंहिंसां मोहबत हूंदी आहे
उनखे यादि माण्हू घणो कंदो, उनखे यादि घणो कंदो। हाणे यादि हिकिड़ो माण्हू भले तव्हांजी दुनियावी लिहाज़ खां नौजवान आहियो, कंहिं छोकिरीअ सां मुहबत थी वई, इंसान मर्द आहे न, मर्द औरत ते अट्रैक्ट थींदो आहे। मिसाल कंहिं बि नौजवान छोकिरीअ सां तव्हांजी दिलि लॻी वई, हर वक़्तु यादि कंदव? हर वक़्तु यादि कंदा हो? हर वक़्तु कीअं यादि कंदा, नालो वठंदा हो? तसव्वुर में हूंदो, छा हूंदो? छा में? तसव्वुर में। बसि इहो यादि कनि। मुर्शिद खे छा में रखिणो आहे? छा में? तसव्वुर में। दिल में तसव्वुर। पोइ तसव्वुर जिनजो पको थी वियो, ज़िक्र जो ख़्यालु पको थी वियो, बाक़ी सभु कम ऑटोमेटिकली हीअं चुटकियुनि सां थींदा वेंदा। बाक़ी ॿियो 3 नफ़लनि जी ज़रूरत का बि कान अथव, न को 2000 दफ़ा दुरूद हुजे, न को 200 नफ़लनि जी, न को 3 कपिड़नि जी, न को 4 फुट पटके जी, न कोई 2 फुट ॾाढ़ी रखण जी। जेकॾहिं तव्हांजो दिलि, बातिन, अख़लाक़ जॾहिं तव्हांजो सुधरी वियो, इहे शयूं तव्हांजे अंदरि पाणे ई दाख़िल थींदियूं ऐं कामिल तरीक़े सां दाख़िल थींदियूं। पोइ उन वक़्तु जॾहिं तव्हां उन सूरत में ईंदव, पोइ अव्हांखे ॾिसण वारा परे खां चवंदा, अबा हे ॾिसो मोमिन। सुभान अल्लाह। अव्हांखे चवणो कोन पवंदो, हे ॾिसो मोमिन। पोइ अलाह जी ज़ाते बरकात ते महबूब फरमायो त पोइ अलाह रब्बुल इज़्ज़त उन्हनि जे लाइ पंहिंजे मख़लूक़ जे दिलि में मुहबत पैदा कंदो आहे। उहा मुहबत दुनिया जे करे कान हूंदी आहे, उहा मुहबत दुनियावी वफ़ा जे करे कान हूंदी आहे। असां ग़रीब मिस्किन, न ज़ात, न क़ौम, न ताल्लुक़, न कुझु, न मिटी, न माइटी, न सियासत, न वोट, न कुझु, पर अव्हां पोइ बि एतिरी मुहबत प्यार था ॾियो। आख़िर जो सबबु छा आहे? सबबु इहो आहे त मदीने वारे मीर जी महिरबानी। सुभान अल्लाह। सबबु सिर्फ़ु एतिरो आहे त आका जी करम नवाज़ी आहे। पोइ मदीने वारो साईं जे ताल्लुक़ रखे, उहो चाहे त पोइ दुनिया उनखे नथी पियो करे सघे, उनजो मक़ाम मथे रहंदो। सो इहो तव्हांजे लाइ क़ल्बी ज़िक्र जो ख़्याल जो ज़िक्र। ऐं ख़्यालु कीअं पको थींदो? तसव्वुर मुर्शिद मां। तसव्वुर मुर्शिद में कीअं? जीअं कंहिंसां मुहबत लॻी वेंदी आहे, मुंहिंजो ख़्यालु हूंदो आहे। पोइ जेकॾहिं इहा मुहबत नथी थिए, मिसाल तौरु नथी थिए, अहिड़ी मुहबत न आहे। कई अहिड़ा मिसाल आहिनि जेके मशाइख़ वटि आया, साईं असांखे तव्हां सां एतिरी मुहबत कान्हे। एतिरे क़दुरु जो अबू बकर सिद्दीक़ खे अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह, मां अव्हांजी मजलिस में हूंदो आहियां, अव्हांजी मजलिस में हूंदो आहियां त अव्हां वटि वेठो हूंदो आहियां त मूंखे उन वक़्तु ॿियो फ़िक्र को कोन हूंदो आहे। त जे तव्हां उथी वेंदो आहियां, पोइ जिस्म में बाहि लॻी वेंदी आहे, त हाणे ईअं थींदो आहे ॼण गोया के मूंखे बरिया गुज़री विया आहिनि, गोया के मूंखे बरिया गुज़री विया आहिनि। यानी पोइ इहा दूरी उनजे लाइ मौत ऐं ज़िंदगी जो सबबु बणिजी वेंदी आहे। इहा आहे मुहबत मुंताहे कमाल। पर जेकॾहिं एतिरी मुहबत हुजे जो चवे त हाणे मुंहिंजो मुर्शिद कैनेडा वेठो आहे, मां हिते कंजारे में वञी न छा कयां, जंहिंखे इहो ख़्यालु आयो सम्झो त वीचारो अञा तरीक़त में दाख़िल कोन थियो। त मुर्शिद उन सां गॾु आहे, मुर्शिद परे कोन्हे। जेको मुर्शिद परे आहे उहो मुर्शिद ई कोन्हे। जंहिंखां मुर्शिद परे आहे उहो मुर्शिद आहे ई कोन, मुरीद ई कोन्हे।